अज मां मुस्तफा तो ते राजी थियो तोखे बिलाल पांजो गुलाम दई थो छड्या। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मलिक हूर जेका सुहणन जी सरदार हुई निहारे चई त सुणा मुझो कदुर इहो आ। मुझे मुस्तफा निहारे चेस त जेकॾहिं मुझो बिलाल कबूल करई त शुक्र कजा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जेकॾहिं मुझो बिलाल कबूल करई शुक्र कजा। एतरे में मुझे हबीब ऐलान फरमायो बिलाल के वठी अचो। बिलाल आयो ओ बिलाल जी मुझा दिल पर मां मुस्तफा तुझो सौदो करे छड्यो आ छा ख्याल आ। सुणा मालिक हो मालिक हो मुठड़ा मिठड़ा महबूब मालिक हो मर्जी जा मालिक हो पर सौदो बिलाल बुध जी मुझा आका हिन हू रखे असा तोखे दई छड्यो आ। बिलाल रोण में शुरू थी वयो। बिलाल रोई छो थो ओ मुझा सुना मके जे गलिन में इन करे पाण के कोन गिलरायो हुयुम त मुखे हूरुन जी सरदार मिले। जिस्म जे मथा पत्थर रख राए पांजे पाण के तकलीफूं बर्दाश्त इन ला कोन कयूं हुयुम त मुखे हूर मिले। जिस्म के अंग अंग इन ला कोन वढराया हुयुम त मुखे हूर मिले। ओ मुझा सुणा मां हूर के छा कंदुस मुझे दिल जी तमन्ना है त मुखे सुणो हुजूर मिले। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ओ मुझा महबूबा जन्नत में ये हूर अलाए किथे हुंदी मां त पंहिंजे पिरीअ खां सवा पल भी कोन रही सघंदुस। ओ मुझा महबूबा मुखे कुछ भी न खपे बस हिकड़ो महबूब मदीने जो घोट खपे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। या कंहिंजी बोली आहे चो आशिकन जी बोली आहे। कंहिंजी बोली आहे बिछड़ा आशिकन जी बोली आहे। आशिक चवनि था असांखे महबूब मिले छो त जंहिंखे महबूब मिलियो आहे रब भी ॻाल्हा ॻाल्हा रब भी उनखे मिलियो आहे। केर भले हिक हिक सहाबीअ खे आॾो आणींदो वञ सुहिणो उमर जेसि ताईं दरबारे मुस्तफ़ा में न आयो हो तेसि ताईं जब तक बिके न थे कोई पूछता भी न था। जॾहिं दरबारे मुस्तफ़ा में सुहिणो उमर भी आयो त मुझे मुस्तफ़ा फरमायो त मुझो उमर उहो शान वारो आ जो जंहिं रस्ते सां वेंदो आ त शैतान रस्तो ई छॾे भॼी वेंदो आ। उहो सुहिणे उमर के शान मिलियो त सही मिलियो किथां चो दरे मुस्तफ़ा ता काथां मिलियो ॻाल्हा ॻाल्हा दरे मुस्तफ़ा ता। मां वरी महबूब जे शान चो त महबूब जे शान को सवाब त वाट कान्हे न पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अञा मां अल्लाह जो क़ुरान पढ़ण तो चाहियां छो त कलाक पूरे जो वाइदो करे वेठो हां। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ गौर कर इहो त ॿुधायमि सुहिणे अब्दुल कादिर जीलानी घोट जो शान। हाणे असां उन जे दामन में हथ छो विधान इहा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां ऐं चओ त क़ुरान मां ॿुधायां त पोइ अॻिते वधां। क़ुरान मां ॿुधायां अल्लाह जो क़ुरान पढ़बो न सही सुबुह जो सुकून सां खोले रब जो क़ुरान ॾिस ॿुध पोइ मोहम्मद ईसा खे चओ मोहम्मद ईसा तोखे मुबारक हुजे इन पुटड़नि जी ऐं इन नंढड़नि बचड़नि जी जन जूं ख़ुशियुनि में तो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो शान ॻारायो रब जो क़ुरान पढ़ायो। इंशा अल्लाह ताला अल्लाह कंदो इन्हनि मां नेक सालिह बचड़ा थींदा जेके क़ुरान जा हाफ़िज़ हली कारी आमीन अल्लाहुम्मा आमीन। मुझो रब बेनियाज़ आ दिल में तमन्ना सुहिणी करे छॾ। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मक्के पाक मां हिजरत खां बाद मुझा मदीने जा मीर मक्के मां हिजरत करे मदीने तय्यबह पहुता जेके मक्के में बाकी गुलाम रहा उन्हनि जे मथा जॾहिं मुशरिकीने मक्का कुफारे मक्का तरह तरह उन्हनि के तकलीफ़ूं ॾिनियूं पोइ उन्हनि दुआ घुरी आ उहा दुआ कहिड़ी आ ॿुध सुभान अल्लाह। अल्लाह जो क़ुरान ॿुध दुआ घुरण वारा केरन सहाबीए रसूल ॻाल्हा ॻाल्हा केरन सहाबीए रसूल वरी वरी चओ सहाबीए रसूल। मुस्तफ़ा जे निगाह जो कमाल त निहार इबादत सां न निगाह सां यार मिलंदो आहे। सुभान अल्लाह। हींअर जो हींअर हींअर जो हींअर हिन ॻोठ खबड़ खान सोलंगीअ मां 10 माण्हू कढ
वीज़ा बि भराइन सिधो मदीने बि न भला सिधो मक्के हलिया वञनि सॼी ज़िंदगी वञी काबतुल्लाह जे हरम में वेही रहनि सॼी ज़िंदगी क़ुरान जी तिलावत कनि सॼी ज़िंदगी काबतुल्लाह मां पंहिंजी निगाह बि परे न कनि हरम खां ॿाहिरि सवाइ वुज़ूअ जे निकिरनि बि न खाइनि बि उते पीअनि बि उते सुम्हनि बि उते इबादत बि उते जो उते कनि जंहिं जॻह ते हिकिड़े नफ़िल जे एवज़ लख नफ़िलनि जो सवाबु हिकिड़े फ़र्ज़ जे एवज़ लख फ़र्ज़नि जो सवाबु सॼी ज़िंदगी क़ुरान मां मुंहुं बि न कढनि काबतुल्लाह खां मुंहुं बि परे न कनि ॿुधाए त उहे सहाबी थी सघनि था या न जवाब ॾे न मुंहिंजा साईं जवाब ॾे न ख़बर पवई न त हक़ीक़त छा आहे ॾाहो थी मुस्लमान चौथो चरियनि खे छेड़ी ॾाहो थी सॼी ज़िंदगी क़ुरान करीम पढ़े सहाबी कोन थींदो सॼी ज़िंदगी काबतुल्लाह तां अख बि न हटाए सहाबी कोन थींदो सॼी ज़िंदगी हरम मां ॿाहिरि न निकिरे सहाबी कोन थींदो पर सहाबी थींदो कीअं मुझे मुस्तफ़ा जी निगाह पइजी वञे ॾिसण वारो ईमान जे हालत में ॾिसे मुंहिंजो महबूब हुनखे हिकिड़ी निगाह में क़बूल करे उहो सहाबी बणिजी वेंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह इबादत सां सहाबी कोन बणबो आहे वली थींदो गौस थींदो कुतुब थींदो ओ खुदा जा बानड़ा खुदा जो खौफ कर अल्लाह खां ड्रिज क़यामत में जान ॾियणी थई तोखे चवां त हज़ार वली गंढ हिक सहाबीअ जे बराबर करे ॾेखार त दाह कंदे त न न हज़ार वली गौस कुतुब गॾिजी पवन सहाबी जे बराबर नथा थी सघनि पोइ छा थियो अथई मुस्लमान जॾहिं वली गौस कुतुब गॾिजनि सहाबीअ जे बराबर न आहिनि सभई सहाबी गॾिजनि नबी जे बराबर न आहिनि सभई नबी गॾिजनि मुंहिंजे मुस्तफ़ा जे बराबर न आहिनि है जॾहिं दुनिया में निगाहे मुस्तफ़ा खां सवा सहाबी नथो थी सघे त पोइ अम्मा आमिना जे लाल खां सवा ॿियो दुनिया जो बादशाह बि नथो थी सघे मुझे रब उनखे बनायो आहे कंहिं बनायो आहे ॻाल्हि हा उन सहाबा जो अक़ीदो ॾिस वेठा मके जे सरज़मीन ते हन काथे वेठा हन ॻाल्हि मके जे सरज़मीन ते सहाबा जे इश्क जूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थो पुछे ख़ुदा जो कसम सहाबा जहिड़ो इश्क हाय हाय मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जा ग़ुलाम दिलड़ो खणंदो हई न दिलो वठंदो हई बाज़ार मां उनखे बि ठड़काए पोइ खणंदो हई त ॿाड़ो त कोन्हे 10 रुपए जो दिलो वठंदो हई त ठड़काए ठड़काए वठंदो हई मुझे मुस्तफ़ा जे के यार कया बिना ठड़काइण जे हा छा गाला गाला बिना ठड़काइण जे हा छा मां तोखां थो पुछां ईमानदारीअ सां ॿुधा हक़ीक़त ऐं हक़ आहे त मुझे आका फरमायो आहे अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा मां इल्म जो शहर हां अली उन जो दरवाज़ो आहे अली जंहिंजो नालो इल्म जो दरवाज़ो आहे उनखे एतिरो रब इल्म ॾिनो आहे जो दुनिया जो कोई सवाल उन खां ॻुझो कोन्हे को जॾहिं दुनिया जे कंहिं बि सवाल जो जवाब अली खां ॻुझो कोन्हे त ॿुधा मुंहिंजे मुस्तफ़ा खां पंहिंजे यार ॻुझाई हूंदी ईमान रख त पक्को रख न मुझे महबूब मुस्तफ़ा जो अबू बकर भी हक्का सुनो उमर भी हक्का सुनो उस्मान भी हक्का अली जे नाम ता त कुर्बान सुभान अल्लाह अली त अली आ बहरहाल मुंहिंजा दोस्त अज़ीज सहाबी रसूल खां जॾहिं सवाल कयो वियो त ही जेको तव्हां अरबी में पढ़ो था ऐं चओ था त क़ुरान तव्हां वटि दलील कहिड़ो आहे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध बस जॾहिं सहाबा खां पुछो वियो जंहिंजे नाले तव्हां चओ था त क़ुरान यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तक़ीम सुभान अल्लाह सहाबा तिलावत करे रहा हन मुशरिकीने मक्का पुछी रहा हन कुफारे मक्का पुछी रहा हन इहो छा है सहाबा चवन था त रब जो क़ुरान
सहाबा चयो त रब जो क़ुरान असां जो हिन ते ईमान मुशरिकीन मक्का कुफारे मक्का पुछन था तहां वट दलील कहिड़ो वा त ही रब जो क़ुरान मूंखे ॿुधाए त सहाबा जवाब कहिड़ो ॾिनो सहाबा बे अख्तियार थी चयो ओ दलील पुछण वारा असां वट दलील महबूब मुस्तफ़ा जी ज़ात मौजूद असां इन करे था चऊं त ही क़ुरान जो असां जे महबूब चयो त ही क़ुरान मैदान अरफात ॿुध मुझे सहाबा जो शान मैदान अरफात ज़ुल्हज जी 10 तारीख़ हज जो ॾिहाड़ो मुझो मदीने जो मीर मौजूद है खुदा सभिनी के मक्के मदीने जो दीदार नसीब करे आमीन चो अल्लाह ताला हज बैतुल्लाह नसीब करे मैदान अरफात में मुझा दोस्तों खुतबो नसीब करे अल्लाह जी ज़ात सहाबा वेठा हन ओ मुझा दोस्त अजीज एहराम जी सूरत हज जो ॾिहाड़ो खोल त सही मैदान मिन्ना जे अंदर मुझो महबूब मुस्तफ़ा पांजे सहाबा दे निहारे पुछंदो ओ सहाबियो जी आका ही मैदान कहिड़ो आ छा पुछन महबूबन ही मैदान कहिड़ो आ सहाबा जो जवाब खोल इमाम बुखारी के खोल हदीस जे किताबन के सहाबा जवाब कहिड़ो ॾिनो वेठा हन उते मैदान मिन्ना में वेठा हन मुंहिंजा दोस्त एहराम पाता पया हन हज जे लाइ आया हन छा उन्हनि खे ख़बर न हुई त मैदान कहिड़ो आहे ख़बर हुई पर सहाबा जवाब ॾिनो त वल्लाहु आलम व रसूलुहु हिकु ख़ुदा थो ॼाणे ॿियो महबूब मुस्तफ़ा थो ॼाणे सुभान अल्लाह त मुझे मुस्तफ़ा वधिक लब कुशाई कान फरमाई वरी मुझे महबूब ॿियो सवाल कयो क मक्के जे शहर ॾे आंगुर खणी मुझे मुस्तफ़ा पुछो त ही शहर कहिड़ो वा सुभान अल्लाह ही शहर कहिड़ो वा जंहिं शहर जो क़ुरान में भी मक्के जो ज़िक्र थियल वरी भी सहाबा साॻियो जवाब ॾिनो त वल्लाहु आलम व रसूलुहु हिकु रब थो ॼाणे ॿियो महबूब मुस्तफ़ा थो ॼाणे 3 नंबर ते मुंहिंजे आका पुछो त ही महीनो कहिड़ो आहे वरी भी सहाबा साॻियो जवाब ॾिनो मुंहिंजे आका ख़ामोशी फरमाई जॾहिं सहाबा खां पुछो वियो त तव्हां ईअं छो कयो सहाबा चयो असां केरु थींदा आहियूं महबूब जे अकुल हलाइण वारा जेको यार जाडो अकुल हलाइंदो आहे ओ इश्क वारो कोन हूंदो आहे इश्क वारो उहो हूंदो आहे जेको सभु कुझु यार जे कदमनि में रखी छॾींदो आहे असांखे अल्लाह जे इज़त ऐं जलाल जो कसम मैदान त मिन्ना हुयो पर जे मुस्तफ़ा चवे त ही फलाणो मैदान असां चऊं त उहो ई मैदान शहर त मक्के जो हुयो पर हबीब चवे त मदीनो असां चऊं मदीनो महीनो त ज़ुल्हज जो हुयो पर जे हबीब चवे त शवाल त असां सहाबा चऊं त शवाल जो महीनो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मोहब्बत इन खे चइबो इश्क इन खे चइबो सच्चाई इन खे चइबी जो पंहिंजे पीरीअ जाडो लब कुशाई कोन कबी महबूब जियां फरमाइंदो आशिक चवंदो लब्बैक त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वक़्तु कलाक पूरो थियो 5 मिंट वधीक थी विया मां आयत अञा कोन पढ़ी आयत पढ़ी पोइ छॾींदोमांव ईअं कोन थो छॾियांव ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सहाबा मक्के मां हिजरत करे मुंहिंजा हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मदीने विया कुझु सहाबा गॾु विया कुझु सहाबा पोइते बाक़ी बचा उन्हनि खे मुशरिकीन मक्का तकलीफ़ूं ॾिनियूं कुफारे मक्का तकलीफ़ूं ॾिनियूं उन्हनि अल्लाह खां दुआ घुरी कंहिंखां दुआ घुरी कंहिं घुरी सहाबा गला गला कंहिं घुरी सहाबा सहाबा दुआ घुरी रब क़ुरान करीम में बयान फरमाए दुआ कहिड़ी था घुरन वजअल लना मिन लदुनका वलिया वजअल लना मिन लदुनका नसीरा खोल कुरान यही 30 पारा कुरान जा खोल ॾिस त कुरान में सहाबा दुआ कहिड़ी घुरिया वजअल लना मिन लदुनका वलिया ओ सजा करीम रब पंहिंजे तरफ़ खां असांजे लाइ को वली मोकिल छा मोकिल ॻाल्हा ॻाल्हा
वली मोकिल वजअल लना मिन लदुनका नसीरा। ओ सजा करीम रब असां जे ला को मददगार मोकिल। कुरान खे खोल। अल्लाह जे हूंदे सहाबी कहिड़ो मददगार पिया घुरन, रब जे हूंदे सहाबी कहिड़ो वली पिया घुरन। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह खां दुआ घुरी रहिया आहिनि, यानी अल्लाह जे दरबार में मुश्किलातुनि ऐं मुसीबतुनि में कंहिं वलीअ जे लाइ पुकारण सहाबा जी सुन्नत कुरान में मौजूद आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। खोल त सही न कुरान खे मुंहिंजा भाउ, ॾाहो थी अल्लाह जे क़ुरान करीम खे खोल त ख़बर पवई। वक़्तु घणो गुज़री वियो आहे, मूंखे इहो ई मौज़ू बसि हींअर इते छॾियां थो। सुभाणे मोहम्मद याकूब हिकिड़ो नालो ॾिसियो छा, उते इंशा अल्लाह ताला इन खां अॻिते वरी खणंदुमि, छो त 11 जो महीनो आहे। इन करे भला अॼु बयानु मूंखे घणो करिणो हो, पर जाम शोरे खां मोटियो हां, सिधो हिते आयो हां। इन मोहम्मद ईसा जे करे जो ही दादलड़ो कुझु घणो आहे, काॾे वेठो आहे न, दादलड़ो कुझु घणो आहे, छो त हिन इलाइक़े में पहिरियों प्रोग्राम हिन ॻोठ में हिन जॻह ते थियो हो। उन खां पोइ अल्हम्दुलिल्लाह सॼे इलाइक़े में गंज प्रोग्राम थी विया आहिनि। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अदब ऐं मुहबत इहे ॿ शयूं खटाईंदियूं आहिनि, हाराईंदियूं कोन्हनि। अंदर में अदब रखो, दिल में मुहबत रखो। नंबर ॿी ख़ासि ॻाल्हि गौर सां ॿुधो, अदब ऐं मुहबत लाइ कंहिं ॿिए जे सर्टिफिकेट जी ज़रूरत ॻाल्हायो सर्टिफिकेट जी ज़रूरत नाहे। पंहिंजे अंदर खां पुछ त रब जो क़ुरान पढ़जे थो सुकून मिले थो न, मुस्तफ़ा जो शान ॿुधाइजे थो सुकून मिले थो। यार हिकिड़े मिंट जे लाइ जेतिरो बि अल्लाह मुंहिंजे महबूब खे शान अता फरमायो आहे, उनजो फ़ाइदो कंहिंखे आहे, जवाबु ॾे। हिकिड़े मिंट जे लाइ ईमानदारी सां ॿुधाए, मुंहिंजे महबूब खे अल्लाह इमामुल अंबिया बनायो, उनजो फ़ाइदो कंहिंखे मिलियो तो असांखे। मुझे महबूब के अल्लाह सरदारुल अंबिया बनायो, फ़ाइदो कंहिंखे मिलियो तोखे असांखे। महबूब के अल्लाह अर्शन खां मथे मेराज करायो, फ़ाइदो कंहिंखे मिलियो तोखे असांखे। महबूब के अल्लाह जन्नत जो मालिक बनाए छॾियो, फ़ाइदो कंहिंखे मिलियो तोखे असांखे। महबूब हसन हुसैन के जन्नत जो सरदार बनायो, फ़ाइदो कंहिंखे मिलियो तोखे असांखे। मां तोखां थो पुछां मुस्लमान, मह जो जेतिरो बि शान आहे उहो कंहिंजे हक़ में भलो आहे, चओ त ग़ुलामनि जे हक़ में भलो आहे। नुक़सान कंहिंजो थियो आहे, फ़क़ति शैतान जो थियो आहे, छो त महबूब जो शान उहो आहे जो महबूब दुआऊं घुरंदो आहे, रब क़बूल कंदो आहे। महबूब दुआ कंहिंजे लाइ घुरंदो आहे, चओ पंहिंजे ग़ुलामनि जे लाइ घुरंदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पोइ दुनिया जो उहो कहिड़ो आशिक़ आहे, बेवफ़ा आशिक़ बि ईअं कोन चवंदो त मुंहिंजे महबूब जो एतिरो शान कोन्हे, मुंहिंजे महबूब जो कुझु शान घटि कर। जेकॾहिं न ईअं चवंदो त वठण वारो हिते वठनि, ख़बरदार थी तूं आशिक़ ई नाहीं, ठग आहीं। आशिक़ महबूब लाइ थोरे चवंदो त मुंहिंजे महबूब जो शान घटि आहे, उहो त चवंदो जेको तो ॻायो आहे इहो घटि आहे, मुंहिंजे पीरीअ जो शान अञा निरालो आहे। सुहिणीअ चयो हो मेहर खे ओ मेहर, सुहिणीअ चयो हो मेहर खे मेहर, यो अख में फुलो अथई छा? हा हा फुलो त हुयो, फुलो त हुयो, पर उन मेहर चयो सुहिणीअ खे, त सुहिणी ॻाल्हि ॿुधो, वरी दरियाह में न घिड़जां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। चई त मेहर छो? चई इन करे थो झलियं जेसि ताईं तुंहिंजे अंदर में उहा मुहबत जी मौज ही त दरियाह बि तोखे कुझु कोन चयो। अॼु उहा तुंहिंजी मौज खुटी पई आहे। चई कीअं? चई मेहर बि साॻियो आहे, इहो फुलो बि साॻियो आहे, ॼाए ॼम खां अख में फुलो हो, पर जेसि ताईं तूं मुहबत जे मौज में हुई तेसीं तोखे फुलो नज़र कोन थे आयो। अॼु तोखे फुलो नज़र आयो आहे, माना तुंहिंजे मुहबत में कमी आई आहे। सुहिणी दरियाह में न घिड़जां, सुहिणी न मुड़ी दरियाह में घिड़ी, दरियाह जेको हशर कयो दुनिया खां ॻुझो कोन्हे। उनखे त ऐब हुयो, यानी आशिक़ जेको हूंदो आहे पंहिंजे ऐबदार महबूब खे बि बेऐब सॾींदो आहे, तॾहिं हुनजो फ़ाइदो थींदो आहे। पर तो असांखे त रब ॾिनो ई महबूब बेऐब आहे। बेहद ने, बेहद ने क्या अजब हद कर दी, बेहद ने। फ़कीर अमानुल्लाह गौर सां शेर ॿुध, यादि बि कजां। बेहद ने क्या अजब हद कर दी, खुद तो रहा पर्दे में सामने तस्वीरे मोहम्मद कर दी। बेहद ने क्या अजब हद कर दी, खुद तो रहा पर्दे में
सामने तस्वीर मोहम्मद कर दी। दुनिया के ॾेखारियो ॿुधायो ओ दुनिया वारो जे ईमान वारा थियण चाहियो था दरे मुस्तफ़ा ते अचो। मां अल्लाह जो क़ुर्ब चाहियो था दरे मुस्तफ़ा ते अचो। निमाज़ी थियण चाहियो था दरे मुस्तफ़ा ते अचो। क़ुरान पढ़ण चाहियो था दरे मुस्तफ़ा ते अचो। सखी थियण चाहियो था दरे मुस्तफ़ा ते अचो। मुजाहिद थियण चाहियो था दरे मुस्तफ़ा ते अचो। शहीद थियण चाहियो था दरे मुस्तफ़ा ते अचो। गाज़ी थियण चाहियो था दरे मुस्तफ़ा ते अचो। जेकी कुछ थियण चाहियो था मां अल्लाह जे क़ुर्ब वारो दरे मुस्तफ़ा ते अचो। छो त मां दर हिकिड़ो ई खोले छॾियो आहे, उहो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो। त मुंहिंजा दोस्त इन दर खां सवा आशिकनि वटि ॿियो कोई दर ॻाल्हाए, कोई दर कोन्हे को। त मुंहिंजा दोस्त मुंहिंजे रब जे दरबार में सवाल आहे, ओ मुंहिंजा करीम रब, मैं सो जाऊं या मुस्तफ़ा कहते कहते, मैं सो जाऊं या मुस्तफ़ा कहते कहते, खुले आँख सल्ले अला कहते कहते, खुले आँख सल्ले अला कहते कहते, मैं सो जाऊं या मुस्तफ़ा कहते कहते, खुले आँख सल्ले अला कहते कहते। मूंखे थोरो न ॻाल्हाइण त ॾे, तकरीर जो मक़सद बयान त करण ॾे, बस रुगी जे बटाका फटाका न, आख़िरी मक़सद सॼे प्रोग्राम जो ॿुधो। मक़सद कहिड़ो आहे मुंहिंजा दोस्त? दिल में पक्को वाइदो कयो त इंशा अल्लाह ताला अॼु खां बाद में जेॾी महिल बि असां पाणी पीअंदासीं, बीठल हूंदासीं, पाणी मिलंदो हथ में, यकदम वेही रहंदासीं त वेही पाणी पियण मुंहिंजे महबूब जी सुन्नत आहे। सुभान अल्लाह। अज़म कयो, दिल में पक्को अज़म कयो। पाणी जो गिलास हथ में मिली वियो, बीठा हूं, यकदम उते जो उते इन नियत सां वेहंदासीं त बीही पाणी पीअणो गैर जो तरीक़ो आहे, वेही पाणी पियण मुंहिंजे महबूब मदीने वारे घोट जी सुन्नत आहे। सुभान अल्लाह। सॼे हथ में पाणी खणंदासीं, बिस्मिल्लाह करे पीअंदासीं, टिनि साहिनि में पीअंदासीं, अल्हम्दुलिल्लाह चवंदासीं। पोइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेॾी महिल न तूं बीठे हुए, वेठे कंहिंजे करे चओ मदीने वारे जे करे। ॻाल्हि ॻाल्हि कंहिंजे करे वेठे? पाणी पीअण त तुंहिंजे जिस्म जी ज़रूरत ही, बीठे बि तुंहिंजी ज़रूरत पूरी थिए, हा वेठे बि तुंहिंजी ज़रूरत पूरी थी, पर बीठल हुए, हाणे वेठो हुई तूं, वेठे कंहिंजे करे? मदीने वारे जे करे। मदीने वारे खे यादि कयई, छा कई? मदीने वारे खे यादि कयई। कीअं यादि कयई? त पाणी त पियां थो, पर मुंहिंजे यार जी सुन्नत वेही पियणा, मुंहिंजे दिलबर जी सुन्नत वेही पियणा। अल्लाह क़ुरान में चयो आहे, ख़ुदा त सभिनी खां वधीक प्यार कंदड़ आहे न, बाने सां ॻाल्हा ॻाल्हा, सभिनी खां वधीक प्यार कंदड़ केरु आहे? बाने सां अल्लाह। उन रब क़ुरान में छा चयो आहे? फज़कुरूनी अज़कुरुकुम, तूं मूंखे यादि कर त मां ॻाल्हा 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 के रब छा? फज़कुरूनी अज़कुरुकुम, तूं मूंखे यादि कर त मां तोखे यादि कयां। काइनात में सभ खां वधीक प्यार करण वारो रब सां बाने सां रब आहे। उहो चए थो तूं मूंखे यादि कर, मां तोखे यादि कयां। हाणे तूं पाणीअ जो गिलास हथ में खणी मुंहिंजे महबूब खे यादि कयो। ॿुधा, महबूब तोखे यादि कंदो या कोन कंदो? जवाब ॾे, जवाब ॾे। पोइ जॾहिं न महबूब जंहिंखे यादि करे त रब उन सां प्यार कंदो या न कंदो? जवाब ॾे, ॻाल्हा ॻाल्हा जवाब ॾे। रब कंहिंसां प्यार कंदो आहे? जेको मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी शरीयत ऐं सुन्नत खे ज़िंदा कंदो आहे। जवाब ॾे, रब उन सां प्यार कंदो आहे। पाणी पंहिंजे ज़िंदगीअ जी ज़रूरत पूरी कयई, पीअण जे लाइ वेही रहे, मुंहिंजे मुस्तफ़ा जी सुन्नत अदा कयई, मुफ़्त में सवाब। जेॾी महिल मानी खाई, हथड़ा धोई, बाद में मानी खाईंदो कर, मुंहिंजे आका जी सुन्नत आहे। वेही मानी खाईंदो कर, बीही न खाइजां, ख़बरदार थी जा, मतां चई त पार्टीअ में पहुतो हां, रईस जी पार्टी आहे, ओ ख़बरदार थी, छा कंदो तुंहिंजो रईस? असांजो
महबूब जेको आहे उहो इमामुल अंबिया मदीने जो सरदार आहे। मुंहिंजे आका जी सुन्नत बीही खाधो खाइण कोन्हे को। ये बीमारियूं छो थियूं तो में असां में? घर घर में ब्लड प्रेशर जो मरीज़, घर घर में शुगर जो मरीज़, घर घर में कैंसर जो मरीज़, घर घर में हेपाटाइटिस बी सी। इहो छा आहे? इहा बेदीनी आहे। पंहिंजे सुहिणे नबी जो तरीक़ो छॾियो आहे तॾहिं बुछड़ा थिया हूं। अचो पंहिंजे सुहिणे नबी जे तरीक़ो अख़्तियार कयूं। वेही मानी खाइण, हथड़ा पहिरीं धोई बिना उघण जे खाइण, मानी खाइण खां पहिरीं ॿ ढुक पाणीअ जा पीअण, वरी मानी खाइण, वरी विच में पाणी पीअण, आख़िर में मानी खाई पाणी न पीअण। इहा मुंहिंजे आका जी सुन्नत आहे। कंहिंजी सुन्नत आहे? ॻाल्हि आहे मुंहिंजे आका जी सुन्नत। तूं असां उथंदे बि पाणी न पीअंदासीं, विच में बि न। पेट खे ट्रक में जीअं न बुह भरबो आहे ईअं भरे भरे लताड़े पछाड़ीअ में पाणी हथ सां बीमारी ख़रीद था कयूं, पोइ बीमार न थींदासीं त ॿियो छा थींदो? मुझे महबूब जो सुन्नत तरीक़ो समझ। इए मानी खाइंदे तुझी ग़िज़ा भी थी वई ऐं तोखे सवाब भी मिली वियो। आखिरी ऐं टी ॻाल्हि, सुम्हण तुझी ज़रूरत आहे, निंड तोखे खपे थी, पर जेॾी महिल सुम्ही काबतुल्लाह ॾे मोहड़ करे सॼे पासे सुम्ही कलमो पढ़ी सुम्ही पओ, सॼी राति तूं खोंघरा पियो हण, मलाइक तो ते नेकियूं पिया लिखनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तू निंड में खोंघरा पियो हणी, मलाइक तुंहिंजूं नेकियूं पिया लिखनि। छो? जेॾी महिल तो सुम्हण जो इरादो कयो त अल्लाह जे वहदानियत जो ज़िक्र कयई, मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो कलमो पढ़ी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जेको सुम्हण महिल बि पंहिंजे ख़ुदा ऐं महबूब मुस्तफ़ा खे यादि करे सुम्हे, सॼी राति मलाइक उन जूं नेकियूं न लिखंदा, ॿियो छा लिखंदा? सुभान अल्लाह। सोने लतीफ़ सरकार फरमायो, तन तस्बी मन मणियो दिल दंबूरो जन, तारू ही तलब जूं वहदत साण वजन, वहदहू ला शरीक लहू इहो राग रगुन से सुताई सूहन निंड इबादत तन जी। जे तू चाहीं थो त तुंहिंजी निंड बि इबादत थे त सुम्हण वक़्तु कलमो पढ़ी काबतुल्लाह ॾे मोहड़ करे सुम्ह ऐं दिलि ॾे ज़िक्र ॾे ख़्यालु कर। मुंहिंजा सॼण साईं ॿुधाईंदा न फ़क़ीरो, उथंदे वेहंदे खाईंदे पीअंदे घुमंदे फिरंदे सुम्हंदे लेटंदे दिलि ॾे ख़्यालु कयो, मुंहिंजी दिलि ज़िक्र थी करे अल्लाह अल्लाह अल्लाह। पोइ जंहिं दिलि पी इश्क द जाम सादिल मस्तो मज़ा। सुभान अल्लाह। इहो थे हिन सॼे महफ़िल जो तत्व या निचूड़। अल्लाह ताला तो असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो। हाणे मूंखे उथण खां पहिरीं हे ॾिसो न, गीदे में पनो फासायो, मोहम्मद ईसा जे पुट मस्जिद में वकड़ ॾेयो बीठो हो, चई 10 जलसनि ते साईं तव्हांखे पनो ॾिनो अथमि, पर तव्हां मुंहिंजो मौलूद कोन पढ़ियो, अॼु न पढ़ंदव त पोइ मां ॿीहर जलसे में ई कोन ईंदुसि। तूं जलसे में अचिजांइ पुट, बाक़ी तोखे मौलूद पढ़ी था ॾियूं। काॾे वियो नंढड़ो तुंहिंजो? हे वेठो एॾो वेठो, मोबाइल लॻे तयारु के वेठो आहे। कोन फरमाश ॿुधंदो आहियां ॿारनि जी, पर हुननि जे ख़ुशीअ जो मौक़ो आहे। अल्लाह ताला हुन जे भाउ खे घोट कयो आहे। अल्लाह ताला हुनखे 5 वक़्त नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ए मियां घोट साहब जेॾी महिल घरवारीअ खे ख़ैर सां वठी पंहिंजे घर पहुची त पहिरीं शुक्राने जो नफ़िल पाण बि पढ़जां, पंहिंजे घरवारीअ खे बि पढ़ाइजां। सुभान अल्लाह। मुसल्लो विछाए शुक्राने जो नफ़िल पढ़ी अल्लाह जे दरबार में दुआ घुर्जे, मुंहिंजा करीम रब तुंहिंजा लख अहसान जो असांजे ज़िंदगीअ जो सुहिणो जोड़ो बनायो अथई। मुंहिंजा मौला असांखे ज़िंदगी इज़त वारी मुहबत वारी ख़ैर वारी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाइजां। मुंहिंजा मौला असां मां नेक सालिह औलाद पैदा फरमाइजां। नफ़िल पढ़े ॿई ज़ाल मुड़ुस अल्लाह जो शुक्रानो अदा करे बाक़ी पंहिंजे ज़िंदगीअ सां पोइ अॻिते हलिजो। इंशा अल्लाह ताला जेको औलाद थींदो उहो नेक ऐं सालिह थींदो। इंशाअल्लाह। हे नंढड़े चयो हो हिकिड़ो पनो ॾिनो हुई, पर मूं वटि लिखियलु आहे, थोरो थो ॿुधायांव। अॻे चई त थोरो न ॿुधाइजो, पर ॿुधायांव थोरो थो। मुंहिंजा मदीने जा मीर ॾाढी लॻी आ उकीर, सोहणा मदीने जा मीर ॾाढी लॻी आ उकीर, सोहणा दीदार करा दम हलियो न वञे। सुभान अल्लाह।
सुभान अल्लाह मिठड़ा मदीने जा मीर ॾाढी लगी आ उकीर हणे दीदार करा इदम हलियो न वञे ओ सुणा दीदार करा इदम हलियो न वञे दिल ते चढ़ी वई डोहन जी मर अल्लाह दिल ते चढ़ी वई डोहन जी मर पुरती गुनाहने सावयो दफ़तर मारे मरम महमीर मारे मरम महमीर कड़ा बुधाया नज़ीर सुना दीदार करा इदम हलियो न वञे ओ मिठड़ा दीदार करा इदम हलियो न वञे हाय खोड़ व्या रहे जी सिकंदे सिकायल अल्लाह अल्लाह शलबा जपवई करीम रब सुभान अल्लाह है खोड़ व्या रहे जी सिकंदे सिकायल जॾहिं थिए घुर तुंहिंजी भूरल फना फथ की थिया फ़कीर फना फत की क्या फ़कीर एॾो अचण लाइ अमीर फना फत की क्या फ़कीर एॾो अचण लाइ अमीर सुणा दीदार करा इदम हलियो न वञे सुभान अल्लाह है चैनी तरफ व्या सूर वकोड़े चैनी तरफ व्या सूर वकोड़े अर्ज़ु कयां थो हथड़ा जोड़े कयो कुर्ब के कसीर कयो कुर्ब के कसीर आया डाढो आया खाती अकसीर सुणा दीदार करा इदम हलियो न वञे है पंहिंजो न घरेड़ो हाणे वणे थो या रसूल अल्लाह पंहिंजो न घरेड़ो हाणे वणे थो अब्दुल कादिर ॾींहं गणे थो उहा घुलंदी कॾहिं हीर उहा घुलंदी कॾहिं हीर कंदा दर्शन दिलगीर उहा घुलंदी कॾहिं हीर कंदा दर्शन दिलगीर सुणा दीदार करा इदम हलियो न वञे ओ सुणा दीदार करा इदम हलियो न वञे सुभान अल्लाह सुभान पछाड़ी में सलाह सलाह पर तुझे घोट असां तो मोने छाजो फिक्र गम छाजो अदा
छाजो फिक्रो गम छाजो अदा चओ जिए सजण साईं जिए सदा जिए सजण साईं जिए सदा छाजो फिक्रो गम छाजो अदा है छाजो फिक्रो गम छाजो अदा जिए सजण साईं जिए सदा जिए सजण साईं जिए सदा दीन दुनियादारन में धणे का नसीबन वारा आहियूं नाहियूं निधणे का दीन दुनियादारन में धण का नसीबन वारा आहियूं नाहियूं निधण का सगदर सजण तुझे दर जो सदा मां सगदर सजण तुझे दर जो सदा जिए सजण साईं जिए सदा जिए सजण साईं जिए सदा छाजो फिक्रो गम छाजो अदा जिए सजण साईं जिए सदा इंशा अल्लाह ओखिय वेले ताहिरी तरह दा सजण तुफेले इंशा अल्लाह ओखिय वेले आशिक तरह दा सजण तुफेले बहुगुण संधी बाज सा बहकंदा है बहुगुण संधी बाज सा बहकंदा जिए सजण साईं जिए सदा जिए सजण साईं जिए सदा उति बियो सलातो सलाम मुस्तफा जाने रहमत पहला खो सलाम मुस्तफा जाने मत पहला खो सलाम शमए बज़ में हिदायत पहला खो सलाम शमए बज़ में हिदायत पहला खो सलाम जिस सुहानी घड़ी चमका तैबा का चाँद जिस सुहानी घड़ी चमका तैबा का चाँद उस दिल अफरोज़े साथ पहला खो सलाम मुस्तफा जाने रहमत पहला खो सलाम जिसके माथे शफ़ाअत का सेहरा रहा जिसके माथे शफ़ाअत का सेहरा रहा उस जबीने सआदत पहला खो सलाम मुस्तफा जाने रहमत पहला खो सलाम हाथ जिस सिमत उठा गदी कर दिया हाथ जिस सिमत उठा गदी कर दिया मौज बहरे इनायत पहला खो सलाम मुस्तफा जाने रहमत पहला
से खिदमत के कुदसी कहे हाँ रज़ा मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शम्ए बज़ में अस्सलाम बाग़ जन्नत वहदत के फूल और ये सलामे आज ज़ाना हो कबूल।